हाँ नाज़रीन, मदी जी मां अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त लाड़काणे खां शिकारपुर वेंदे रस्ते में वेगन जो कार सां ख़ौफ़नाक हादसो थियो आहे। 18 खां मथे माण्हू सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। मदी जी अस्पताल में एमरजेंसी नाफ़िज़ करे लोकल अमले खे फौरी तौर ते घुराए ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। ज़ख़्मियुनि मां 5 ॼणनि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। ज़ख़्मियुनि में गड़ी खुदाबख्श भुट्टो वासी ज़ुबैर भुट्टो, ॻोठ तोरबंद वासी सजाद सुमरो, शोएब कैर समेत राबेल वलद मुमताज़ मीरानी, धनी बख्श वलद मिस्री जोगी, वारिस अली वलद गुलजार मीरानी, ज़ुबैर वलद सुधीर भुट्टो, परवेज़ वलद पीरल जूणे जो, मंजूर वलद जावेद अली, नदीम वलद हादी बख्श, अनवर अली वलद सुराब अली, हमीद वलद ज़ायद मीरानी, ज़ुल्फ़कार अबड़ो, वारिस टावरी, ज़ोहेब जमाली समेत कई ज़ख़्मी शामिल आहिनि। ॿुधायो पियो वञे त हादसो मदी जी वेझो गायजा थाणे जे हद बोड़ा बस स्टॉप जंहिंखे SP लाड़ो बि चवंदा आहिनि उते पेश आयो। वेगन जेका आहे उहा लाड़काणे खां शिकारपुर वञी रही हुई जॾहिं त ओवरटेकिंग कंदे कार सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में हिकिड़ो ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे। जॾहिं त कई ज़ख़्मियुनि खे पंहिंजा वारिस पहुची करे प्राइवेट गाॾियुनि में पंहिंजे घरनि तरफ़ या मुख़्तलिफ़ अस्पतालनि जी तरफ़ खणाए विया। अव्हांखे अफ़सोस सां इहो पिणु ॿुधायूं त गायजा पुलिस जंहिंजे हद में हेॾो सारो वाक़ियो थियो आहे, माज़ीअ में हमेशह पुलिस जेको आहे ज़ख़्मी या लाश खणाए अस्पताल पहुचंदी आहे, पर हिन वक़्तु पूरो जेको 2-2.5 कलाक थी विया आहिनि, पर गायजा पुलिस ज़ाहिरी कोन्हे का स्क्रीन ते जेका कुझु न कुझु हक़ाइक़ खां उहे आगाह करे सघनि। ज़ख़्मियुनि खे रस्ते सां वेंदड़ माण्हुनि इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते पंहिंजनि गाॾियुनि में मदे जी अस्पताल पहुचायो आहे, जॾहिं त कुझु ज़ख़्मी या कुझु माण्हू जेके आहिनि पंहिंजे मदद पाण था ते मदे जी अस्पताल पहुता आहिनि। नाज़रीन, अव्हांखे इहो पिणु ॿुधाईंदा हलूं त जेको मदई जी शहर आहे उहो सखर, शिकारपुर ऐं लाड़काणे जे बिल्कुलु बि सेंटर ते वाक़िअ आहे ऐं हिन मदई जी अस्पताल जी जेका इम्पोर्टेंसी माना इंसानी हयातुनि जे हवाले सां आहे, इंसानी ज़िंदगियुनि खे बचाइण जे हवाले सां आहे, उहा तमामु हिकिड़ी आम आहे। पर सरकारी मशीनरी ऐं सरकार जी लापरवाही सबबि जेका गवर्नमेंट अस्पताल मदई जी आहे इनखे बिल्कुलु बि इग्नोर कयो वेंदो रहियो आहे। हिते अमले जी हमेशह शॉर्टेज रही आहे, हिते सहूलियतुनि जी शदीद अणाट रही आहे। टाइम टू टाइम हिते जेके आहिनि मदई जी आसपास में कई वॾा हादसा वाक़िया थिया आहिनि, जंहिंजे नतीजे में कई इंसानियूं जानियूं ज़ाया थी वेंदियूं आहिनि, पर जेका सरकार आहे, गवर्नमेंट आहे, उन जे कन ते जूअं बि नथी चुरे त जेकी मदई जी अस्पताल खे अपग्रेड करण जे हवाले सां के उपाउ वरिता वञनि या उपाउ वरिता विया हुजनि। हमेशह अस्पताल में अमले जी शॉर्टेज रही आहे, सहूलियतुनि जी अणाट रही आहे, जंहिं सबबि ज़ख़्मी कई कलाक तड़पंदा रहनि था ऐं कई जेको सहूलियतुनि जे न हुजण सबबि जेके आहिनि उहे ज़ख़्मी जेके आहिनि पंहिंजी जान बि हारे वियनि था। हिन वक़्तु त जेको अस्पताल अमले फुर्ती जो मुज़ाहिरो कंदे जेको मोकल ते वियल अमलो उन्हनि खे बि घुराए 1122 खे बि फौरी तौर ते कॉल करे कुझु एम्बुलेंसियूं घुरायूं वयूं, तंहिंजे बावजूद बि जेके आहिनि कई ज़ख़्मी जेके आहिनि उहे काफ़ी वक़्तु उते तड़पंदा रहिया एम्बुलेंसियूं न हुजण सबबि। जेतोणीकि मां तव्हांखे ॿुधायमि त सखर, लाड़काणो, शिकारपुर जे सेंटर ते ई अस्पताल वाक़िअ आहे त हिन अस्पताल खे बाज़ार त 30 बिस्तरनि वारी अस्पताल सॾियो वञे थो, पर हिते कॾहिं बि कंहिं ज़ख़्मीअ खे एडमिट कयो ई न आहे वेंदो, छो त हिन अस्पताल में उहा कैपेसिटी ई न आहे, उहा ताक़त ऐं कुवत ई न आहे जो कंहिं ज़ख़्मी खे हिते एडमिट करे ऐं कुझु घड़ियुनि जे लाइ उनखे ट्रीटमेंट ॾिनी वञे। तो खुदारा हिन अस्पताल खे जेको आहे उहो तवजो ॾिनो वञे, हिन अस्पताल खे जदीद बुनियादनि ते इस्तवार कयो वञे, हिन अस्पताल में जदीद बुनियादनि जूं मशीनियूं ॾिनियूं वञनि ऐं अमलो बि ॾिनो वञे त हीअ जेका अस्पताल इंसानी जानुनि खे बर वक़्तु जेको आहे उहो तिबी इमदाद ॾेई ऐं इंसानी जानियूं बचाए सघे। असां भाउ नेदर आहियूं। अच्छा, पोइ छा थियो? इहा असांखे ख़बर न आहे त अलाए वेगन ग़लती थी अलाए न ग़लती थी, असांखे ख़बर ई न आहे। नओं तिरे खां चढ़ियो काॾे पिया वञो? असां कश्मीर बसी ते वञूं था। अच्छा, होॾे वञो। टाइम कहिड़ो पुट हुयो? इहो माना शाम धारा माना जीअं सिजो ॾिसंदो आहीं, हा, ईअं माना इन महिल चढ़ियासीं।